घोटकी जी पुलिस वेलफेयर शॉपिंग सेंटर में बेदखल कयल दुकानदारन खे इंसाफ न मिलियो। दुकानदारन जी बुख हड़ताल अॼु भी जारी रही। मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि बुख हड़ताली कैंप ते पहुची यकजहती जो इज़हार कियो। इन मौके ते बुख हड़ताली कैंप ते मौजूद दुकानदारनि सियासी समाजी अॻवाननि से जमाल शाह राना मुश्ताक अली ॿिनि चयो त घोटकी पुलिस जुल्म करे दुकान सील करे सभई माण्हुनि खे बेरोज़गार करे छॾियो आहे। करे असांजा ताला खोलाया आहिनि। असांजो लीगल कमु आहे, असांजो जाइज़ कमु आहे। जाइज़ आहे नाजाइज़ में ताला हणिया हुया नी। असांजो नुक़सानु थिए थो। महिरबानी कई वञे। आला हुकाम खे असां अपील कयूं था पिया, सदर साहिब खे अपील कयूं था पिया, असांजो इहो जाइज़ कमु क़बूल कयो वञे। महिरबानी तव्हांजी। असांखे अॼु 5 ॾींहं आहे हिते वेठा एसपी साहब जेका नी असांजी दुकाननि खे नाजाइज़ ताला हया नी। हे 2003 जो वज़ीर आला सरदार अली मोहम्मद ख़ान हिनी पुलिस वेलफेयर शॉपिंग सेंटर जो इफ्तिताह कयो। असां लीगल वेठा आहियूं ऐं पुलिस असांखे हरासा करे थी। अॼु इहा इन ॻाल्हि जो सबूत आहे त थाणे जे ॿाहिरों वज़ीर आला उन वक़्त ते अली मोहम्मद ख़ान जी तख़्ती लॻल आहे। उन जो बि तव्हां फोटो मीडिया ते ॾियो ऐं ॾिसो। महिरबानी। हिन मुताबिक़ कयो त दुकान खोलाए दुकानदारनि ऐं उन्हनि जे ख़ानदाननि खे बुखूं काटण खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।